अस्सलाम वालेकुम किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां इन ई दुआ सां अवां जिते बि जो ख़ुशि जो शाद ऐं आबाद हुजो। परवरदिगार जे पारां असांखे मिलियल नेमत ज़िंदगी ऐं ज़िंदगी खे सम्झण जी जेतिरी बि कोशिशि कई वञे मां सम्झां थो त उहा घटि आहे, पर बहरहाल कोशिशि ज़रूरु कई वञे त जीअं असांखे सम्झ में अचे त ज़िंदगीअ जा जेके मरहला आहिनि से कीअं तइ थियनि था। हाणे इन्हनि मरहलनि में जेका अहम तरीन ॻाल्हि हूंदी आहे उहा परवरिश हूंदी आहे। असीं बार बार इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर सची ॻाल्हि त इहा अथव त जेतिरो बि इन मौज़ूअ ते असां ॻाल्हायूं उहो घटि आहे। परवरिश हिकिड़ो ॾुखियो अमल आहे जिते चवनि था ॾाढो सवलो आहे ॿारनि खे तरबियत ॾियणु। उते जेकॾहिं गौर कयो, चवंदा आहिनि केतिरा माण्हू त ॿारनि खे तरबियत ॾियणु ॾाढो सवलो आहे, पर केतिरा मकतब फ़िक्र जा इहे बि अहल वजूद आहिनि जेके सम्झंदा आहिनि त ॿारनि खे तरबियत ॾियणु ॾाढी ॾुखी आहे। इंसान जी तरबियत ते जेके चार बुनियादी मुहर्रिक हूंदा आहिनि या जेके चार बुनियादी वजूद असरु कंदा आहिनि, जेका हिकिड़ी सोच आहे उहा इहा आहे त उन्हनि में सभ खां पहिरीं पेरेंट्स हूंदा आहिनि, जेके अज़ीज़ हूंदा आहिनि, माइट जेके अलाह साईं जिन खे इहा नेमत इनायत करे थो औलाद जी। उन खां पोइ उस्ताद जेके टीचर्स आहिनि, मास्टर्स न आहिनि। आई एम सॉरी, मूंखे माफ़ु कजो, पर मास्टर्स ख़ाली ट्रेन कंदा आहिनि तव्हांखे सब्जेक्टनि जे बारे में। उस्ताद उहो हूंदो आहे, टीचर उहो हूंदो आहे जेको आइकन हूंदो आहे, जेको मेंटोर हूंदो आहे, जेको ज़िंदगीअ खे ठाहींदो आहे। इन खां पोइ जेका टीं अहम तरीन हैसियत आहे उहा क्लास फेलोज़ जी हूंदी आहे, जेके शुरूआती ज़िंदगी में इंसान सां गॾु हूंदा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ फीलिंग्स आहिनि उन्हनि खे पंहिंजे पाण में जेको पैदा थींदियूं आहिनि, हसद, चाह, मोहबत, दोस्ती, अल्लाह माफ़ी ॾे, नफ़रत, इन क़िस्म जी जेके फीलिंग्स हूंदियूं आहिनि, साड़, इहे सभु घणो करे पंहिंजे क्लास फेलोज़ मां सम्झ में ईंदियूं आहिनि। ऐं ज़िंदगीअ जे जेको ॿियो दौरु हूंदो आहे ऑलमोस्ट 20s में अची करे, उहे कलीग्स हूंदा आहिनि जेके तव्हां सां गॾु कमु कंदा आहिनि ऐं जिन सां असां गॾु कमु कंदा आहियूं ऐं जिन खां बि असां घणो कुझु सिखंदा आहियूं। हाणे इहो सिखण जो अमल जेको आहे सो सॼी उमिरि जारी रहंदो आहे। जीअं मूं पहिरीं बस कयो हुयो, कुनदम जिन्स बाम जिन्स परवाज़ कबूतर बा कबूतर बाज़ बा बाज़, जेका जंहिंजी जिन्स आहे उहो उन सां परवाज़ करणु पसंदि कंदो आहे। त असां ते जेको फ्लेवर आहे इन्हनि चइनी जो छांयल हूंदो आहे। हाणे जेकॾहिं कंपनी माइटनि जी मिले थी त बि कमाल आहे। कंपनी जेकॾहिं पंहिंजे कंहिं परफेक्ट टीचर जी मिले थी त ज़िंदगी बेहदि हुस्नाकी माणे थी। ऐं जेकॾहिं कंपनी सुठनि दोस्तनि जी आहे त अ पर्सन इज़ नोन बाय द कंपनी ही कीप्स। जहिड़ो उनजा दोस्त अहबाब आहिनि ओड़ो ई हू निकिरे थो, ओड़ो ई थिए थो। ऐं जेकॾहिं कलीग्स सुठा आहिनि त ज़िंदगीअ में पोइ जेके ख़ासि तौर ते प्रोफेशनल लाइफ में जेके शयूं आहिनि उहे ॾाढियूं सवलियूं ऐं आसान थी वञनि थियूं। ऐं पोइ माण्हू मुख़्तलिफ़ स्ट्रेस जे मरहलनि खे, ॿियनि शयुनि खे आराम सां मुंहुं ॾेई सघे थो, उनखे फेस करे सघे थो। असां वटि जेको नंढपण आहे, ऐं ख़ासि तौर ते ॻाल्हाइणु चाहींदासीं माइटनि जे बारे में, त माइटनि खे जेके टे चारि शयूं जिन खां पासो करणु घुरिजे उन मां हिकिड़ी शइ आहे कंपेरिज़न। ॿार सां भेट न करणु खपे। इहा ॻाल्हि ख़वातीन सां तमामु अहम आहे। तो हुनखे ॾिठो आहे हुनजा वार कीअं कटियल आहिनि, तुंहिंजा वार छो कोन्हनि कटियल अहिड़ा? भई हिकिड़ो ई ॿार वारो, हिकिड़ो ई अजाम हो, तव्हां गौर कयो, ऑलमोस्ट हिकु जहिड़ी कटिंग आहे, पर तव्हां पंहिंजे ॿार खे ॿिए जे ॿार सां कंपेयर पिया कयो। अलाए ईअं छो थींदो आहे त असां ॿिए जे ॿार खे पंहिंजे ॿार खां वधीक सुठो सम्झंदा आहियूं। चवंदा आहियूं त तूं हुनखे ॾिसूं कीअं, हू छो कोन थो हिनखे ॾिसे? जेकॾहिं असां इन ॻाल्हि ते गौर कयूं त जेकॾहिं असां हुनखे मतिलबु सम्झायूं ऐं ॿारु हिकिड़े पासे हुन डेवलपमेंटल फेज़ में हुजे त उहो साम्हूं वारो ॿार बि त हिन मां सिखी सघे थो न। असां हमेशह ईअं छो चवंदा आहियूं त हुनखे ॾिसूं केॾो पढ़ाई में तेज़ आहे, हिनखे ॾिस। असां हुनखे छो न सेखारींदा आहियूं त तूं पंहिंजी जॻह ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखी अथव, तूं बि इम्पॉर्टेंट आहीं, तूं बि कोशिशि कर दुनिया जी कॉम्पिटिशन में अॻियां अचु। ऐं असां ईअं छो चवंदा आहियूं त जेकॾहिं को हिकिड़ो पहिरियों नंबर आहे त असांजो ॿार बि पहिरियों नंबर थिए, असांजो ॿार बि इनशा पहिरियों नंबर थिए। पर उनखे उहे सभु जेके गैजेट्स आहिनि, जेके शयूं इस्तेमालु करणु अचनि थियूं ज़िंदगीअ में, जेके पॉज़िटिव आहिनि, उहा पॉज़िटिविटी असां हुनजे पॉकेट में विझूं त इहो तमामु अहम हूंदो आहे। ज़िंदगी में रुॻो पैसा कमाइणु का ख़ासि निस्बत कोन थो रखे। कल्ह हिकिड़ो कोटेशन हुयो त मूं ॾिठो त दुनिया में हिकिड़ो माण्हू बेहदि ग़रीब हुयो जो हुन वटि सिर्फ़ु पैसा हुया, ॿियो कुझु बि कोन हुयो, एॾी गुरबत हुई हुन वटि। त बहरहाल जॾहिं असां ॿारनि जी परवरिश जी ॻाल्हि कयूं था त हिकिड़ो त हुननि खे कंपेयर न कंदा कयो, कंपेयर न कंदा कयो। तव्हां त हू ॾिस कीअं आहे, तव्हां कीअं आहियो। छाकाणि त असां ज़िंदगी में हमेशह ख़वातीन सां ॿियनि खां ई सिखंदा आहियूं। ॾिसो, फैशन असां डिज़ाइन कोन कंदा आहियूं, फैशन असां अडॉप्ट कंदा आहियूं। वार मथे थी विया, सभिनी जा मथे थी विया, फैशन अची वियो, लिबास जो नओं, असां हुनखे अडॉप्ट कयोसीं। असां पाण को डिज़ाइनर्स थोरी आहियूं जो असां शयुनि खे चेंज कनि, असां कॉपी कैट्स आहियूं माज़त सां। असां बसि कॉपी कंदा आहियूं जेको जीअं हूंदो आहे। तव्हां इदारनि में ॾिसो, माण्हू खे हिकिड़ो ऑरा चढ़े थो, रंग अचे थो, जेको जंहिं इदारे में वञे थो ओड़ो थी थो वञे। अंग्रेज़ी ॻाल्हाइण वारा अजीब ग़रीब क़िस्म जो मतिलबु एक्सेंट ठाहे ॻाल्हाईंदा आहिनि, खिल बि ईंदी आहे त हिनखे छा थी आहे, पर इहे खिलण जी ॻाल्हि ई कान्हे का, उहो हिन माहौल में आहे, अहिड़ो ई थी वेंदो। त
त हाणे जॾहिं असां हिन पासे जो गौर कयूं था त असांखे हुनखे दरअसल सेखारणु घुरिजे ज़िंदगी में त हू अॻियां कीअं ईंदो, हू पंहिंजे बलबूते ते, पंहिंजे जुस्से ते, पंहिंजी कदोकामत ते अॻियां कीअं ईंदो। असां हुनखे ॿिए सां जेकॾहिं कॉम्पेयर न कयूं न त हिन में ज़िंदगी जी हिकिड़ी तमामु वॾी बचत थी सघे थी। ऐं ॿी अहम ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त असीं अलाए छो न खां शुरू कंदा आहियूं। मिसाल तौरु का बि ॻाल्हि हूंदी न असां चवंदा आहियूं न तोखां त कोन्ह थींदो। मां माज़रत इन करे कंदो आहियां जो जुमिला ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि, पर छा इहा सचाई कोन्हे? असां मां केतिरा माइट ईअं कोन्ह चवंदा आहिनि त तोखां त कोन्ह थींदो, तूं कंदे। छा असां हिनखे कोन्ह था चई सघूं था लेट्स ट्राए, कोशिशि कंदा हिकिड़ी करे ॾिस यार, अला मालिक करे सघिजे थो। जेका दिलदारी आहे न उहो वॾो दम आहे। तव्हां पंहिंजे ॿार में कॉन्फिडेंस कंदो, उहो कॉन्फिडेंट थींदो। जेकॾहिं असांखे पंहिंजे ॿार में एतबार न हूंदो त हुन में केरु एतबार कंदो? कॾहिं कॾहिं ॾाढा अजीब जुमिला हूंदा आहिनि। मिसाल तौरु चवंदा आहिनि त साईं हाणे पंहिंजा ॿार आहिनि, कीअं चइजे कंहिंखे? तव्हां ॿियनि जी सिफ़ारिश कयो था, तव्हां ॿियनि जे लाइ चओ था, तव्हांजे ॿार लाइ केरु चवंदो? तव्हांखे ई चवणो पवंदो न। हिकिड़ो त सिफ़ारिश करणु न खपे, ठीकु आहे, न करणु खपे, पर जेकॾहिं तव्हां सिफ़ारिश कयो था, कंहिंजे लाइ का हेल्प आउट कयो था, त सॼी जग जहान खे हेल्प आउट कयो था, बाक़ी पंहिंजे ॿार लाइ तव्हां वटि हेल्पिंग हैंड बि कोन्हे को। ग़लति आहे। हीअ ज़िंदगी जूं हक़ीक़तूं आहिनि, नंढियूं नंढियूं सोचूं आहिनि। सोचणु घुरिजे त असां उन्हनि जे लाइ छा था पोखियूं, छा पोखियूं था जेको अॻियां हली हुननि खे लुणणो आहे। बाक़ी जेकॾहिं कंहिंजी बारे में अंदाज़ो लॻाइणो आहे त कीअं आहे, त उहो बि जीअं मूं पहिरीं बि तव्हांखे अर्ज़ु कयो त हिकिड़े ॻोठ में का नई फैमिली आई त सभिनी सोचियो पिए त हीअ कहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा। त जेको ॻोठ जो वॾो हुयो बुज़ुर्ग, उन चयो त बाबा तकड़ि करण जी का ज़रूरत कान्हे का, थोरो सब्रु कयो, ॾिसो त घर किथे था वठनि। जेकॾहिं शोर शराबे जा आदी हूंदा त मार्केट में घर वठंदा, मज़हबी हूंदा त कंहिं मज़हबी जाइ जे वेझो घर वठंदा, पुरसुकून टाइप माण्हू हूंदा त बिल्कुलु कुंड ते आसाइता थी वेही रहंदा। तव्हां रुॻो सब्रु करे ॾिसो त हीअ छा कनि था, त पाण ई ख़बर पइजी वेंदी त मतिलबु हुन में छा पोटेंशियल आहे। कंहिं ॾाहे जो मूं कॉल पढ़ियो हुयो त मूंखे पंहिंजो महबूब ॾेखार, मूंखे अंदाज़ो थी वेंदो त तूं कीअं आहीं। बसि इहे ई अथव ॿारनि ते जेका शफ़क़त जी निगाह आहे। अॼु असां ज़िक्र कयो आहे वालदेन जो, छाकाणि त बशरत हयात ज़िंदगी मौक़ो ॾिनो त अव्हांजी ख़िदमत में चारई पासा थोरा एक्सप्लोर करणा आहिनि, अंदाज़ो लॻाइणो आहे। माइट शफ़क़त आहे, बाज आहे। माइट रुॻो पैसा कोन्हे, माइट रुॻो शयूं वठी ॾियणु कोन्हे को, माइट रुॻो इहो कोन्हे त बसि फीस थी वई, स्कूल वियो, हीउ थियो हू थियो, न। माइट का ॿी शइ आहे, उहो माइट खे सम्झणु घुरिजे। इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी अव्हांजी ख़िदमत में बशरत हयात हाज़िर थींदुसि। मालिक करीम अव्हांखे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुम आमीन। निगाह विझिजो उन्हनि सभिनी ते जेके तव्हांजे आसे पासे आहिनि, निगाह विझिजो उन्हनि नंढड़नि क्रिएचर्स ते जेके औलाद आहिनि, औलाद जी सूरत में कुदरत जे पारां असां ते नेमतूं अता थियल आहिनि। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।